नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोट में खबर ॾींदड़ सोराणी शाख में पानी की किल्लत सबब चांवरनि जो फसल तबाह थियण लॻो। आबादगार पानी की गैर कानूनी बंदिश खिलाफ आबपाशी अमलदार दारोगे वारिस सोराणी खिलाफ एहतजाज करे मुज़ाहिरो कयो। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहे कंदकोट में अवामी न्यूज़ रिपोर्टर जानी जोनसाल पंहिंजी इन रिपोर्ट में। जी बिल्कुल, कंदकोट सोराणी शाख में पानी की किल्लत सबब चांवरनि जो फसल तबाह थियण लॻो। आबादगारनि पानी के गैर कानूनी बंदिश खिलाफ आबपाशी अमलदार दरोगो वारिस सोराणी खिलाफ एहतजाज करे पिण मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरनि जो चवणु हो त दरोगो वारिस सोराणी पानी जे छोड़ ज़मीननि खे पाण पानी ॾियण लाइ रुश्वत घुरी रहियो आहे। न ॾियण ते शाख जी पानी खे हथरादू बंदि करे वेठो आहे। आबादगारनि जो चवणु आहे त असां आला अख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त सोराणी शाख जे दरोगे वारिस सोराणी खिलाफ़ कार्रवाई करे असांखे पानी फिराम कयो वञे त जीअं असांजो फसल तबाह थियण खां बची सघे। अगरि ईअं ई न थियो त असां मजबूर एंडस हाईवे ब्लॉक करे धरणो ॾींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।